खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी कराची जे इलाके साइड एरिया में हथियारबंदनि हमलो करे सोबेदेरो वासी बिन सगन भाइरनि खे क़तल करे छॾियो। फायरिंग में 3 भाइर ज़ख़्मी भी थी पिया। पुलिस मौजूद हारूनाबाद में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। अणॼातल हथियारबंदनि घर में घिरी अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। मार थी वियल भाइरनि जी सुञाणप समीउल्ला ऐं असदुल्ला जे नालनि सां थी, जॾहिं त ज़ख़्मियुनि में अकरामुल्ला, शफ़ीउल्ला ऐं अमीर अब्दुल्ला शामिल आहिनि। हिकु ज़ख़्मीअ जी हालत ॻणती जोगी आहे। ज़ख़्मी शफ़ीउल्ला जे बयान मूजिबि 4 खां 5 हथियारबंद घर में घिरी मथनि फायरिंग कई, का बि फुरलुट न कई। भाइरनि खे क़तल करण बाद फ़रार थी विया। शफ़ीउल्ला ॿुधायो त हू संदन वास्तो सोबेदेरो सां आहे, कंहिंसां बि दुश्मनी न आहे। हू 5 ई भाइर सरकारी मुलाज़िम आहिनि। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि जे बयाननि में तज़ाद आहे। शक आहे त भाइरनि में पाण में झेड़ो थिया। उन हवाले सां जांच बाद ख़बर पवंदी। मामा हुआ जेके उनजे पुट जी मंगणी हुते कराची में तकरीब हले पई। राति 2 बजे तो मानी खाए घरों निकिता। पोइ जीअं घर रवानी थियनि पिया हारूनाबाद त घर जीअं पुॻा ऐं हुते कोई नामालूम अफ़राद आया, दहशतगर्द आया। नंढड़नि जा नाला छा हुआ बाबा? असदुल्ला ऐं जेके मामा असांजा असदुल्ला, इकरामुल्ला ऐं समीउल्ला, जीअं 5 ॼणा हुआ। 5 खे माना घर कमरे मां अंदरि कढी मारनि पिया विया अचनि पिया वेठा। राश किथे हुई? कराची में रहाए थी। असुल हितों जा हुआ, हिते छुटियुनि जे करे कराची हलिया विया। अच्छा, उते ही जेका काॾे वियल आहे तव्हां वापसि पिया कयो? ऐं असांजी ड्रा कॉलोनी में हले पई शादी, तकरीब मंगनी पई हले हुते। उतों वापसी अचनि पिया हारूनाबाद पंहिंजे घर में अंदरि। पोइ दहशतगर्द हिन जे घर में वेठा हुआ? हा, घर में अंदरि आया अचनि पिया वेठा। उन्हनि जे मथां फायरिंग करे ज़ख़्मी कयो। हाणे जेको ज़ख़्मी आहे उहो शदीद ज़ख़्मी आहे? हा, हिकु शख़्स शरीर ज़ख़्मी आहे। बाक़ी 2 ॼणा 2 ॼणा फोत थी विया आहिनि। बाक़ी जा हिकिड़े खे पेर में गोली लॻी आहिनि, ॿिए खे दिमाग़ में कुंदा कया अथनि।